Hi friends, I'm your host Muskan and this is your favorite show Houseful. जी friends, क्या तव्हां एंड आई होप तव्हां बिल्कुल ठीक ठाक फिट फाइन हूंदो। जी व्यूअर्स, इन सां गॾु हलूं था प्रोग्राम जे फर्स्ट सेगमेंट जी तरफ़ जंहिंजो नालो आहे शोबीज़ न्यूज़ ऐं ॿुधायूं था तव्हांखे चटपटियूं न्यूज़। जी व्यूअर्स, तव्हां हीअ ॻाल्हि ॿुधी ऐं ॾिसी हैरान थी वेंदो त बॉलीवुड जो हैंडसम गाय सलमान खान पंहिंजो वज़न वधाए रहियो आहे। जी व्यूअर्स, एक्टिंग जे करे छा नथो करणो पवे। जेको माण्हू पंहिंजे पाण खे हमेशा फिट रखंदो हुयो, हू पंहिंजी नई ईंदड़ फिल्म जे लाइ पंहिंजो वज़न वधाए रहियो आहे ऐं व्यूअर्स, हू इन फिल्म में हिकु पीउ जो किरदारु अदा करे रहियो आहे। Work your body, girl. Work your body, girl. Work your body, girl. Work your body, girl. Move your body, girl. Move your body, girl. Move your body, girl. Move it. बॉलीवुड जी सुंदरी शिल्पा शेट्टी जेकी पंहिंजी सूंहं जे करे तमामु घणी मशहूर आहे। व्यूअर्स, तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु अरसो पहिरीं शिल्पा शेट्टी योगा एक्सरसाइज जी सीडी आंदी हुई। पोइ ॾिसूं त हिन दफ़ा उहा छा थी आणे। जी व्यूअर्स, अचो त ॾिसूं त शिल्पा शेट्टी हिन दफ़ा छा आंदो आहे, उहा तव्हांखे पाण ई ॿुधाईंदी। पहले मेडिस्पा हैं इंडिया में जिन्होंने ये ट्रीटमेंट इंडिया में पहली बार शुरू किया है, जिसका नाम है इंच लॉस ट्रीटमेंट। एंड वेट लॉस का नाम तो आपने सुना ही होगा। बड़ी कॉमन सी बात है, जब आप डाइट करते हैं या जब आप कार्डियो करते हैं या वर्कआउट करना शुरू करते हैं तो वेट लॉस होता है। लेकिन जो इंच लॉस होता है, दैट इज समथिंग दैट यू गेट टू सी इमीडिएटली। उसके रिजल्ट्स जो हैं सबको बहुत ही जल्दी दिखने मिलता है और ये एक सिटिंग में हो जाता है इंच लॉस ट्रीटमेंट के साथ। जी व्यूअर्स, काइट्स ऐं रावण मोस्ट अवेटिंग मूवीज़ जेके हैवी बजट ऐं हैवी कास्ट सां हुयूं, पर तॾहिं बि बॉक्स ऑफिस ते फ्लॉप वयूं। पर हिननि मां अञा ताईं हिकु अहिड़ो स्टार आहे जेको बॉक्स ऑफिस ते राज करे रहियो आहे। जी व्यूअर्स, वाइड स्टार शाहरुख खान आहे जिन दम सां बॉलीवुड जे बॉक्स ऑफिस ते फिल्म हिट रहे थी। साल जी शुरुआत में ही शाहरुख खान हिकु सुपर हिट मूवी ॾिनी हुई जंहिंजो नालो हो माय नेम इज खान। ऐं हींअर बि शाहरुख खान हिकु ॿ नयूं फिल्मूं करे रहियो आहे जंहिंजे प्रमोशन में शाहरुख खान हींअर खां ई बिज़ी आहे। अजय देवगन तव्हांखे 6 मुख़्तलिफ़ लुक्स में हाणे नज़र ईंदो। जी व्यूअर्स, अजय देवगन हाणे रिसेंटली मेंस वर्ल्ड मैगज़ीन लाइ फोटोशूट करायो आहे ऐं हुनजो इहो फोटोशूट मशहूर फोटोग्राफर डबू रतनानी कयो आहे।
सोनम कपूर अॼुकल्ह बॉलीवुड ते छायल आहे, पर मज़े जी ॻाल्हि त इहा आहे त हूअ पंहिंजी ड्रेसिंग ऐं पंहिंजा लुक्स हॉलीवुड जी एक्ट्रेस खां मुतासिर आहे। हूअ पंहिंजी होम प्रोडक्शन मूवी लाइ इहो सभु कुझु करे रही आहे। जी वीवर्स, हिन सां गॾु मुंहिंजो फर्स्ट सेगमेंट थियो पूरो ऐं हाणे वठूं था हिकु नंढड़ो ब्रेक। सो स्टे विद अस।